नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त खानवाण में अवामी न्यूज़ ऐं सिंधी मीडिया जे तरफ़ां हिकु सिंधी सकाफ़त जे उनवान सां सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानवाण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मल्ला पंहिंजी रिपोर्ट में। मौजूद आहियूं खानवाण शहर में, जिते अॼु सिंधी मीडिया तरफ़ां सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। हिन रैलीअ मौजूदु अॻवाननि खां पिण राय वठूं था त उन्हनि जी हिन ॾियारे बाबति छा राय आहे। सकाफ़ती ॾियारो आहे। असां सिंधी अॼु ईद जैसा लाइ हिकु वॾो ॾियारो आहे। अवामी चैनल जा अवामी न्यूज़ जा बि तमामु घणा जोड़ाइता आहिनि, जेके कल्चर खे प्रमोट कनि पिया ऐं असांजी सिंध जी सकाफ़त खे अॻिते वधाइनि पिया ऐं सुठे नमूने सां ही बहितर कमु परफॉर्म करे रहिया आहिनि ऐं आईंदा बि इंशाअल्लाह कंदा रहंदा। जावेद मल्ला पंहिंजे सिर जेको हिन खानवाण में कमु करे रहियो आहे उहो तमामु साराह जो आहे ऐं वक्ती सां सिंध जी सकाफ़त खे उजागर करे पियो ऐं जेके अवामी मसइला आहिनि सिंधी जा मसइला आहिनि, नंढो मसइलो हुजे वॾो मसइलो हुजे, अंग्रेज़ी मीडिया ते बि पहुचाए पियो, रीजनल टाइम ते बि हिनजूं अचनि पियूं, जेका इश्तिहार अचनि पिया ख़बरूं अचनि पियूं। इंशाअल्लाह अॻिते बि असां गॾिजी करे मीडिया वारनि सां अवामी न्यूज़ वारनि सां सेलिब्रेट कंदा। अवामी न्यूज़ चैनल वारनि जा थोराइता आहियूं, जिन असांखे अॼु एकता ॾियारे ते असांजे मान आहिनि, शान असांजे दिलनि असां हिनखे थोराइता आहियूं ऐं असां लाइ अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं असां हिनखे हर साल वांगुरु ई मल्हाईंदा रहंदासीं ऐं असांजे हिननि सां साथ आहे अवामी चैनल वारनि जो ऐं अवामी चैनल न्यूज़ वारनि जो असां सां बिल्कुलु साथ आहे ऐं असां हर साल वांगुरु मल्हाईंदा ईंदासीं। अवामी न्यूज़ जा ऐं जावेद मल्ला साहिब जा जिन असांजी रैलीअ में शिरकत कई ऐं पंहिंजी असांजी न्यूज़ हलाई, असां दोहिराईंदा आहियूं जावेद मल्ला जा। ऐं ॿियो इहो सिंधी सकाफ़त जिंदाबाद, सिंधी माण्हू जिंदाबाद। असां अवामी न्यूज़ जा दोहिराईंदा आहियूं जीअं सकाफ़त जो ॾियारो मल्हायो ऐं असां हर साल जीअं हिन साल में सकाफ़त जो ॾियारो मल्हायो आहे। हीअ ॾींहुं असांजे लाइ ईद खां वधीक ॾींहुं आहे ऐं असां हर साल हिन सकाफ़त जे ॾींहं खे मल्हाईंदा ईंदासीं। अवामी न्यूज़ जा तमामु दोहिराईंदा आहियूं। जीअं त हर साल असां हे ॾींहुं ईद जीअं मल्हाईंदा आहियूं, हिन साल बि भरपूर नमूने सां मल्हायो आहे ऐं ख़ासि तौर सिंधी मीडिया हिकु सां बि गॾिजी सॼो प्रोग्राम कयो आहे ऐं सभिनी खे मुबारक बि हुजे। हिन प्रोग्राम में वधि खां वधि माण्हुनि शिरकत कई आहे। अवामी न्यूज़ वधि में वधि महिनत करे सुठी मंज़िल ते पहुती आहे। उमेदु आहे शहर जे मसइलनि खे बि अवामी न्यूज़ अॻिते खणी हलंदी। नाज़रीन, तव्हां माण्हुनि जा राया ॿुधा जेके सकाफ़त जे हवाले सां हुआ। इंशाअल्लाह ही सकाफ़त हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। कैमरामैन आसिम बाबा सां गॾु जावेद मल्ला, अवामी न्यूज़ खानवाण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।